Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. असांजे भेण सां नाइंसाफ़ी कई वई आहे। असांखे इंसाफ़ खपे। असांखे उहे कातिल ॻोल्हियल आहिनि, उन खे फांसी जी सज़ा सुनाई वञे। असां ग़रीब आहियूं, पेट पालण में पूरा आहियूं, पोरियो करे था पेट पालियूं। मदद हाणे का असांजी मथे को हुकूमत करे। मासूम मोनिका खे वहशत जो निशानो बणाइण बाद बेदर्दीअ सां क़त्ल कंदड़ केरु? पीरगोट पुलिस मोनिका लाड़िक केस में असुल जवाबदारनि जो पतो लॻाइण में नाकाम। पीरगोट थाणे ते नींगरीअ जे वालिद जी फरियाद ते 3 अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ ज़्यादती ऐं क़त्ल जो केस दाख़िल। पुलिस DNA टेस्ट लाइ नमूना जामशोरो लेबोरेटरी माणे छॾिया। शक जे बुनियाद ते गिरफ़्तार औरत सूधो 3 ॼणनि खां पुछागाछा जारी। 9 जनवरी ते गुम थियल नींगरी मोनिका लाड़िक जो लाश गुज़िरियल ॾींहुं पीरगोट भरिसां केलनि जे बाग़ मां हथायो हो। मेडिकल रिपोर्ट में नींगरीअ सां ज़्यादतीअ जी तस्दीक कई वई। नवाब वली मोहम्मद समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मोनिका लाड़िक वाक़िए ख़िलाफ़ एहतजाज। असुल जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ताईं पहुचाइण जो मुतालबो। मोनिका लाड़िक सदर जी भटियुनि जे ॻोठ हादल शाह में सैयद अतन शाह राशदीअ जी हवेलीअ में मुलाज़मत कंदी हुई। मोनिका 9 जनवरी ते अतन शाह जी हवेलीअ मां कम सांगे वई त घर वापसि न मोटी। पीरगोट थाणे ते दाख़िल केस में मासूम मोनिका जे वालिद ग़ुलाम शबीर लाड़िक जो मुआक़िफ़। फरियादी ग़ुलाम शबीर लाड़िक चयो आहे त 11 जनवरी ताईं धीउ जो पतो न पवण ते सैयद अतन शाह सां राब्तो कयो, जंहिं ॿुधायो त मोनिका 3 ॾींहंनि खां घर में बि कमु करणु नथी अचे। भाणेजे सां गॾिजी ॻोल्हा लाइ वियसि त केलनि जे बाग़ मां धीउ जो लाश कपिड़नि खां आजी हालत में मिलियो। लाश हथ अचण वारी जाइ ते 3 अणॼातल माण्हुनि जे पेरनि जा निशान नज़र आया। मोनिका जे वालिद जो चवणु आहे त वहशी जवाबदारनि मासूम धीउ खे अगवा करण बैदि जिनसी ज़्यादतीअ जो निशानो बणायो, जंहिं बैदि खेसि घुटा ॾेई क़त्ल कयो ऐं लाश केलनि जे बाग़ में उछले विया। मासूम मोनिका तालीम पिराइण सां गॾु हवेलीअ में मुलाज़मत करे घर जो चरखो हलाइण लाइ वालिद जी मदद पिणु कंदी हुई। कराचीअ जी अदालत मज़ार क़ाइद बेहुरमती केस में शाहिदनि खे 20 जनवरी ते तलब करे वरितो। मरियम नवाज़ कैप्टन रिटायर्ड सफ़दर ख़िलाफ़ केस दाख़िल करण वारी दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान मज़ार क़ाइद जे मुलाज़िम बयान रिकॉर्ड कराए छॾियो। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो त नून लीग अॻवाननि मज़ार क़ाइद ते हाज़िरीअ दौरान नारेबाज़ी करे मज़ार जो तक़दुस पायमाल कयो ऐं मज़ार खे नुक़सानु पहुचायो। मरियम नवाज़ कैप्टन रिटायर्ड सफ़दर ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई जी इस्तदा। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट PMC जे तकरारी नतीजनि ख़िलाफ़ शागिर्दनि जे स्टे ऑर्डर जारी करण वारी इस्तदा रद्द करे छॾी। धुरियुनि खे नोटिस जारी। ॿुधणीअ दौरान पाकिस्तान मेडिकल कमीशन जवाब जमा कराईंदे ॼाणायो त टेस्ट मेरिट मूजिबि थी। टेस्ट में को हिकु बि सवाल निसाब खां ॿाहिरि न हो। शागिर्दनि जे वकील टेस्ट नतीजनि वारी लिस्ट जारी न करण जी इस्तदा कंदे चयो त मेडिकल बोर्ड जो मौक़िफ़ ग़लति आहे। ईअं लॻी रहियो आहे त शागिर्दनि खे पंहिंजे मुस्तक़बिल जो तयन करण जो बि हक़ नाहे। अदालत रिमार्क्स ॾिना त जेके शागिर्द मेरिट ते पास थिया आहिनि उन्हनि जा नतीजा छो रोकियूं। अदालत वकीलनि खे दलील जारी रखण जो हुकुम ॾींदे ॿुधणी 28 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट पीपल्स पार्टी अॻवान सरदार चांडियो, बुरहान चांडियो ऐं ॿियनि ख़िलाफ़ नैब इंक्वायरीअ में नैब खे जांच मुकमल करण लाइ 11 फरवरी ताईं मोहलत ॾेई छॾी। सरदार खान, बुरहान चांडियो ऐं ॿियनि जी उबूरी ज़मानत में बि वाध। नैब प्रोसिक्यूटर अदालत खे ॿुधायो त जवाबदारनि ते तेल कंपनी खे सरकारी ज़मीन लीज़ ते ॾेई क़ौमी नाणे खे नुक़सानु पहुचाइण जो इल्ज़ाम आहे।
सिंध हाई कोर्ट आमदनी खां वधीक असासा ऐं इख्तियारनि जे ग़लति इस्तेमाल बाबति नैब केस में जेल खाते वारे सूबाई सलाहकार एजाज़ जखरानी जी ज़मानत में 22 जनवरी ताईं बाध करे छॾी। नैब प्रोसिक्यूटर खे जवाब जमा कराइण लाइ मोहलत। ॾुकारल ॾेह थर में बुख ऐं बीमारियुनि वधीक चइनि मासूम ॿारनि खां हयातियूं खसे वरितियूं। मिठी सिविल अस्पताल में दाख़िल चइनि ॿारनि दम ॾिनो। बुख ऐं बीमारियुनि खे हलंदड़ महीने फ़ौत थियल ॿारनि जो अंगु 21 थी वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थी रहियो आहे। 17 नुकाती एजेंडा जारी। PS 52 उमरकोट में नंढी चूंड दौरान रेंजर्स जी मुक़ररी वारो मामिलो बि गौर हेठि ईंदो। पाक सरज़मीन पार्टी 6हीं आदमशुमारी जे नतीजनि जी मंज़ूरी रद्द कंदे 17 जनवरी ते कराची में रैली कढण जो ऐलान करे छॾियो। PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल चयो आहे त 6हीं आदमशुमारी में कराची जा 70 लख माण्हू घटाया विया। कराचीअ खे कंहिं बि सूरत भित सां लॻाइण न ॾींदासीं। मलीर में स्टील मिल्स जे बरतरफ़ मुलाज़मनि जे घर भातियुनि जो CEO जी ऑफिस आरो धरणो जारी। स्टील मिल्स जे CEO जी ऑफिस आरो धरणे में औरतूं ऐं ॿार बि शामिल। बरतरफ़ी ख़िलाफ़ नारेबाज़ी। मुजाहिरीन जो चवणु आहे त स्टील मिल्स जे 4,500 मुलाज़मनि खे बरतरफ़ करे हज़ारे ख़ानदाननि खां पेट पालण जो वसीलो खसियो वियो आहे। मुलाज़मनि जे घर भातियुनि तरफ़ां बरतरफ़ीअ वारो फ़ैसिलो वापसि वठण जो मुतालबो। ऐं भारत में 16 जनवरी खां कोरोना वैक्सीन लॻाइण जो अमल शुरू कयो वेंदो। अगस्त ताईं 30 करोड़ माण्हुनि खे कोरोना खां बचाव जी वैक्सीन लॻाइण जो हदफ़ मुक़ररु। सभ खां पहिरियां 1 करोड़ वैक्सीन तिबी अमले, पुलिस, फ़ौज ऐं ॿियनि फ्रंटलाइन वर्कर्स खे लॻाई वेंदी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हांखे भली ख़ास चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हिकु शॉर्ट ब्रेक खां पोइ बुलेटिन